करोड़े साल अॻु धरतीअ ते डायनासोर्स जो वजूद हूंदो हो, जिन जूं बाक़ियात मुख़्तलिफ़ वक़्तनि ते दुनिया जी मुख़्तलिफ़ जायुनि तां मिलंदियूं रहियूं आहिनि। क़दीम दौर में न रुॻो डायनासॉर पर ॿी जीवित बि हूंदी हुई, जंहिंजी बाक़ियात साइंसदाननि तरफ़ां दरियाफ़्त कई वई। तंहिंखां पोइ दुनिया जे क़दीम इंसाननि जा निशान ऐं बाक़ियात बि दरियाफ़्त थींदी रही आहे। जेतोणीकि अव्हां डायनासोर या क़दीम क़दावर इंसाननि जे हवाले सां ॿुधो ज़रूर हूंदो, पर अव्हांखे हैरानी थींदी त अहिड़ा क़दीम डायनासोर जे पेरनि ऐं इंसाननि जा निशान कराचीअ में बि मौजूद आहिनि, जेके ताज़ो ई दरियाफ़्त कया विया आहिनि। सुपर हाईवे ते नार्दर्न बाईपास खां बलूचिस्तान वेंदड़ रस्ते ते जाबलू सिलसिलो आहे, जिते अजीब ग़रीब शयूं ॾिठियूं वयूं ऐं उन जाइ खे हिन वक़्तु अली लधो जे नाले सां सुञातो वञे थो। इन जाइ जो को बाक़ाइदा नालो न आहे, पर अली लधो इन लाइ चयो वेंदो आहे छो त इन जाइ जी निशानदही अली नाले शख़्स कई। इहो जाबलू सिलसिलो ससुई पुनूह जी मज़ार ॾांहुं बि वञे थो। हिन जाइ ते सख़्त मिटी आहे, जंहिं ते मौजूद डायनासॉर जे पेरनि जा निशान ॾिसी सघजनि था। डायनासोर जे पेरनि जे निशाननि सां गॾु हिकु क़दावर इंसान जहिड़े जूतनि जा निशान बि मिलनि था। ज़ाहिरी तौर ते ईअं लॻे थो त इहो को क़दावर ऐं ताक़तवर शख़्स हो, जीअं हज़रत आदम अलैहिस्सलाम जे दौर में इंसान क़दावर हूंदा हुआ। ॿिए पासे डायनासोर जा जेके निशान मिलिया आहिनि उहे टिनि क़िस्मनि जा आहिनि ऐं इहे टई डायनासोर इम्कानी तौर ते गाह खाईंदड़ हुआ। इन्हनि जे पेरनि मां ॿिनि जा निशान 10-10 इंच जा आहिनि ऐं हिक जा निशान 8.5 इंच जा आहिनि। क़दीम इंसान जहिड़े पेर जो निशान 22 इंच जो आहे ऐं रस्ते तां वॾा पत्थर हटायल नज़र अचनि था। ईअं लॻे थो त ताक़तवर इंसान इहे वज़नी पत्थर खणी हटाया हुआ। जेतोणीकि इहे निशान इंसानी जूतनि जहिड़ा लॻनि था, पर इन जो वधीक बहितर आर्कियालॉजी जा माहिर जवाब ॾेई सघनि था। इहो रस्तो अॻिते हली हिक गार ॾांहुं वञे थो, जेका हाणे ढही चुकी आहे, पर इन खां अॻु इहा गार मौजूद हूंदी हुई। अव्हांखे ॿुधायूं त श्रीलंका में हिकु मक़ाम बाबति ॿुधायो वेंदो आहे त उते हज़रत आदम अलैहिस्सलाम जे पेरनि जा निशान मौजूद आहिनि। इन मक़ाम ते लखें सयाह वेंदा आहिनि। अहिड़ियूं जायूं दुनिया जे मुख़्तलिफ़ शहरनि में आहिनि, पर कराची में क़दीम दौर जे डायनासॉर ऐं पेरनि जा निशान दरियाफ़्त थियण खां पोइ इहो मक़ाम हिकु बाक़ाइदा आर्कियालॉजिकल साइट थी सघे थो ऐं इम्कान आहे त आर्कियालॉजी खाते पारां इन ते वधीक तहक़ीक़ खां पोइ ॿिया आसार बि दरियाफ़्त थी सघनि था।